अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, रानीपुर बरसां गोठ मेहर हुसैन लाड़क के रिहायशी औरतुन मासूम बाड़न मसमात साहब खातून बशीरा मसमात शबीरा तौफीक काशिफ आज़ाद अली अरमान अली लाड़क की अगवानी में प्रेस क्लब अॻियां पुलिस की नाजायज़िन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर रहीम सोलंकी मौजूद उन मौके ते हुननि चयो त रानीपुर पुलिस SHO अमीर चांग की अगवानी में संदन घर में रात जो धाड़ियल जियां कड़की घर में 80,000 रुपया रोक सोना जेवर मोटरसाइकिल समेत कीमती सामान बुआरे औरतुन तोड़े मासूम बाड़न के मारकुट करे नौजवान इख्तियार लाड़क के खंबे गुम कर छॾियो आहे। हुन चयो त असांजे नौजवान जी ज़िंदगी के खतरो आहे जेको कराची में मजदूरी कंदो आहे, जेको गुज़िर रात पंहिंजे बचड़न सां मिलण लाइ आयल हो, जंहिंखे रानीपुर पुलिस बगैर कंहिं ॾोह जे खंबे वई आहे। हुन चयो त पुलिस असां ग़रीबन जे लाइ पुलिस रहण ॿार ॾिनो आहे ऐं ॾुआरिन सां ॿट विणियल आहे। मुज़ाहिरन IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर, इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि समेत वसवारनि इदारनि खे अपील कंदे चयो आहे त पुलिस जी नाजाइज़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आणे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।